जय श्री झूलेलाल। उत्तराखंड चारधाम यात्रा जे पहिरें ग्रुप जी यात्रा भगवान श्री झूलेलाल जी कृपा सां पूरी थी। ही 220 माण्हुनि जी यात्रा 25, 26 ऐं 28 मई जो चालू थी, 8 जून जो पूरी थी। पर अञा ताईं कई प्रेमियुनि जा चारधाम यात्रा लाइ फोन पिया अचनि। हिन लाइ असां हिक ॿी उत्तराखंड चारधाम यात्रा 30 जून खां 11 ॾींहंनि जी चालू पिया कयूं, जंहिंमें तव्हां 15 जून तक रजिस्ट्रेशन कराए था सघो। हिन यात्रा जो गाॾी ख़र्च, सुबुह जो नाश्तो, राति जी रोटी, होटल में रुकण जो ख़र्चो भी जुड़ियल हूंदो। हिक बार असां सां गॾु यात्रा कयल माण्हुनि जो रिव्यू ॿुधो, जो कि देश जे अलॻि-अलॻि कोननि मां हिन यात्रा में जुड़िया हुआ। कांता बितुमल दत्वानी, अहमदाबाद शहर मां असां चारधाम ट्रिप ते आया आहियूं। ॾाढो एक्सीलेंट एक्सपीरियंस आहे। असां घणेई ट्रिपूं कयूं आहिनि, पर हिन जहिड़ी ट्रिप जो मज़ो असांखे किथे बि न आयो। जय झूलेलाल। मां हरे इसजन बजाज बिलासपुर मां एॾो बढ़िया जेको ट्रिप कयो अथनि, इहो ट्रिप असां कॾहिं जीवन में न ॾिठो आहे। जय झूलेलाल। ट्रिप तो बहुत अच्छा था आपका। चारधाम जो सबसे कठिन यात्रा होती है उसको भी हम इजी बना दिए। हिन यात्रा में पहाड़ी नज़ारनि सां गॾु चारधाम यात्रा रूट जे विच में पहण वारा टूरिस्ट पॉइंट भी घुमाया वेंदा ऐं उन्हनि जी ॼाण भी ॾी वेंदी। ऐं कई रुकण जी जॻह ते अहिड़ी आहिनि कि तव्हां जिंदगी भर न भुलिजी पाईंदा। यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ यात्रा सुहिणे नज़ारनि सां भरियल हूंदी आहे। तव्हां असां सां गॾु यात्रा में जुड़ियल हेठि ॾिनल नंबरनि ते फोन करे था सघो। जय श्री झूलेलाल।